सिंधी अदबी संगत सिंध जूं मरकज़ी चूंडूं सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे जे नबी बख़्श बलोच हाल हैदराबाद में थियूं। सिंधी ॿोली जो नामियारो अदीब, शाइर, कहाणीकार ऐं मुहक़िक़ ताज जोयो सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल चूंडिजी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिबि इलेक्शन कमेटी तरफ़ां जारी कयल नतीजनि मूजिबि सिंध दोस्त पैनल जो उम्मीदवार नामियारो अदीब ताज जोयो 158 वोट खणी सेक्रेटरी जनरल जे उहिदे ते कामयाब थी वियो, जॾहिं त वतन दोस्त जो उम्मीदवार नूर चाकराणी 96 वोट खणी हाराए वियो। आज़ाद उम्मीदवार अयाज़ अबड़ो सिर्फ़ 10 वोट खणी सघियो। जॉइंट सेक्रेटरी ते आज़ाद अनवर कांधड़ो 96 वोट खणी सोभारो थियो। एहसास मीरल 93 वोट हासिल करे सघियो, जॾहिं त ख़ालिद राजपर 70 वोट खणी सघियो। औरत जॉइंट सेक्रेटरी ते फ़ाइज़ा अयूब अॻी बिना मुक़ाबले कामयाब थी चुकी हुई। ख़िज़ानची ते ख़ताई थेबो 129 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त रमज़ान मेमण 123 वोट खणी हाराए वियो। ऑडिटर ते हुसैन सारंग 161 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त असद चाचड़ 92 वोट खणी हाराए वियो।